अस्सलाम वालेकुम। अज असां ठाहियूं था पटाटनि जा स्टफ्ड कटलेट्स। ही पटाटा आहिनि बॉयल थियल, छिले मैश कया आहिनि ऐं इन में सावा धाणा विधा आहिनि ऐं लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़। ऐं ही आहे हिकिड़ो टेबल स्पून लीमे जी रस, इहा असां हिन में विझूं था। उन खां सवाइ इन्हनि जे अंदरि जेको असां मसालो भरींदासीं उहो आहे ही चिकन आहे मूं वटि। ही तक़रीबन पाव चिकन मूं वटि श्रेड थियल हो। इनखे मूं हिकिड़े नंढे बसर सां, नंढो बसर, नंढो टमाटर ऐं हिकिड़ो कटियल साओ मिर्च, ऑमलेट जहिड़ा जीअं कटींदा आहियूं सन्हा, उन सां गॾु पचायो आहे। ऐं उन खां पोइ हिन में थोड़ा कारा मिर्च, ॻाढ़ा मिर्च, लूणु ऐं सावा धाणा विधल आहिनि ऐं इनखे इहो तैयार करे मूं थधो करे छॾियो आहे। आज हम आलू के कटलेट्स बना रहे हैं और उसको अंदर से भर रहे हैं चिकन के साथ। तो ये चिकन था मेरे पास उबला हुआ, श्रेड किया हुआ, उसको मैंने पकाया है। एक छोटे साइज़ का टमाटर, एक छोटी प्याज, एक हरी मिर्च, उसको बारीक काट के और उसके साथ मैंने इसको फ्राई कर लिया है। और मसालों में इसमें थोड़ी सी काली मिर्चें, नमक और लाल मिर्चें डाली हैं और हरा धनिया, ठीक है। और ये आधा किलो आलू है, उसमें नमक और मिर्च हस्बे जायका, और अभी अभी मैंने नींबू का रस डाला है 1 खाने का चम्मच, और धनिया। इसको हम मिक्स करेंगे और जब कबाब बनाएंगे तो ये मसाला इसके अंदर भरेंगे। उसके बाद हमें ज़रूरत पड़ेगी 1 अंडा है फिटा हुआ, और मैदा है और ब्रेड क्रम्स हैं, ठीक है। और उसके साथ साथ मेरी ये प्लेट और मेरा टर्नर रेडी है। असां वटि ब्रेड क्रम्स आहिनि, ही मैदो आहे ऐं हिकिड़ो फिटियल बेदो या आनो, ठीकु आहे। त असां ही मिक्स कंदासीं सभिनी खां पहिरियों मसालो ऐं पोइ उन जा कबाब ठाहिणु शुरू कंदासीं। अच्छा, ही मसालो मूं मिलाए छॾियो आहे। ये सारा मसाला मैंने मिला लिया है और यहाँ पर मैंने फ्राइंग पैन में तेल भी गरम करने के लिए रख दिया है। अभी आपके सामने मैं एक बना रही हूँ कबाब, और फिर जो है उसके बाद में बाकी बनाऊँगी। आपको दिखाने के लिए मैं एक बना रही हूँ, ठीक है। हाणे मूं तेल गरम करण लाइ रखियो आहे। हिकिड़े हथ में कैमरा है, हिकिड़े हथ सां ट्राई कयां थी। अच्छा, जीअं ॿिन्ही हथनि सां असांखे कमु करणो आहे। आप देखिए, दोनों हाथों से बनानी। इस वक्त मेरा एक ही हाथ फ्री है तो मैं एक हाथ से बना रही हूँ। इतना मसाला लेंगे जितना हम एक कटलेट के लिए लेते हैं, कबाब बनाने के लिए लेते हैं, उसके बीच में 1 चम्मच भर के आप चिकन का मसाला रखें, ठीक है। अभी ये एक हाथ का कमाल है जो इस तरह से हो रहा है। आप इसको पूरे मसाले से कवर करें, ठीक है। जितरो असां आम कबाब ठाहिण जे लाइ मसालो खणंदा आहियूं ओतिरो खणो, हिकिड़ो चमचो भरे उन जे विच में चिकन जो विझो ऐं हुनखे चङी तरह सां कवर करो, ठीक है। अभी ये मैं आपको दिखा रही हूँ कि दोनों हाथों से बना के मैं आपको शो कर रही हूँ। अब ये देखें, ये ॾिसो ॿिन्ही हथनि सां मूं हुनखे प्रॉपरली ठाहियो हुआ। हाणे सभिनी खां पहिरियों असां हिनखे मैदे में ॿोड़ींदासीं। इसको मैदे में रोल करें, मैदा झटक दें जो एक्स्ट्रा हो, ऐं उन खां पोइ हिनखे अंडे में ॿोड़ियो, ठीकु आहे। अंडे खां पोइ हिनखे ब्रेड क्रम्स में। ही ॾाढा टेस्टी थींदा आहिनि पटाटा, जेके आहिनि हर घर में शौक़ सां खाधा था वञनि, ख़ासि करे ॿार या असांजा नौजवान, ठीकु आहे न। इन करे अगरि तव्हां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां या साॻी शइ विराए विराए पचाईंदो त ही शौक़ सां खाईंदा। ऐं ख़ासि करे ही अंडो ऐं ब्रेड क्रम लॻियल हुजे न त हिकिड़ो ब्रोस्ट जहिड़ो ईंदो आहे, हिन जो जेको आहे मज़ो या ज़ाइक़ो या लुक। सो हाणे ही थी वियो असांजो रेडी कबाब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इसको दरमियानी आंच पे पकाएंगे क्योंकि आलू और हमारा चिकन सब कुछ पका हुआ है, हमें सिर्फ इसका बाहर का लेयर जो है वो पकाना है। तो असांखे हिनखे विचोली बाहि ते पचाईंदासीं, छो त असांजो अंदरां पटाटा बि पकल आहिनि ऐं असांजो चिकन बि जेको आहे उहो बि बिल्कुलु परफेक्ट फ्राई थियल आहे। तंहिंजे करे असां हिनखे विचोली बाहि ते पचाईंदासीं त जीअं रुॻो हिन जो ॿाहिरां क्रस्ट पची वञे। ऐं तेल जो मिक़दारु तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु थोरो बि न हुजे ऐं तमामु ॿुॾी बि न वञे, शैलो फ्राई करिणो आहे। सो असां हिनखे हिकिड़े पासे ॾांहुं पचाईंदासीं, उन खां पोइ असां उथलाए वरी ॿियो पासो पचाईंदासीं। सो जेकॾहिं मुंहिंजी इहा रेसिपी तव्हांखे वणी हुजे त वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, कुझु चवणो हुजेव त शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अगरि मां अञा के पंहिंजा तजुर्बा शेयर कयां त तव्हां आसानी सां उहे ॾिसी सघो। इसको अभी हम एक तरफ से पकाएंगे, फिर जब एक साइड पक जाएगा तो हम इसको पलट देंगे। तो अगर आपको ये मेरी रेसिपी, मेरी ये वीडियो अच्छी लगी हो तो उसको लाइक करें, शेयर करें, कुछ कहना हो, कुछ पूछना हो तो कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तक़बिल में भी अगर जो कुछ मैं
अपने तजुर्बात शेयर करूँ तो वो आप आसानी से देख सकें। अच्छा, ये थोड़ा सा इस तरफ ज़्यादा है ऑयल, क्योंकि थोड़ा सा टेढ़ा है फ्राइंग पैन, तो मैं इसको इधर पलट रही हूँ ताकि छींटे नहीं उड़े। ठीक है, ये चुल्हो मुंहिंजो थोरो घटि वधा त मुंहिंजो तेल हिकिड़े पासे घणो थो थी वञे, त मां हुनखे उन पासे रखी उथलायो आहे जंहिं पासे तेल घटि हो, त जीअं छंडा न लॻनि। हमेशह इहो ख़्यालु रखो त पंहिंजो पाण खे तकलीफ़ खां बचायो। कमु आहे आख़िर थोरो घणो को नुक़सानु, को ज़ख़्म, को धकु लॻी वञे थो, पर पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कजे त एहतियात कजे। सो ही असांजा ठाहिजो ज़रूरु ऐं मूंखे रिस्पॉन्स ॾिजो, ॿुधाइजो कीअं ठाहिया, तव्हां ठाहिया त खाइण वारनि जो कहिड़ो जेको रिएक्शन हो। सो ईअं अगरि तारीफ़ थींदी आहे त ख़ुशी बि थींदी आहे, ॿीहर कमु करण दिलि बि चाहींदी आहे। ऐं हमेशह मां चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, जायका जो आता है वो मोहब्बत का आता है, ये मजाक नहीं है, ये सच है। जब आप दिल से काम करते हैं वो काम आपका अच्छा बनता हो। खाना प्यार से पकाएंगे तो वो बहुत टेस्टी बनेगा। सो फ़िलहाल इहो हिकिड़ो मूं तव्हांजे साम्हूं ठाहियो आहे ऐं ॿिया मां हाणे ही कढण खां पोइ ॿिया ठाहे करे यका गॾु तरे वठंदसि। ठीक है, ये अब हमारा एक कटलेट जो है तैयार है। चूल्हा में बंद करें क्योंकि मुझे बाकी और भी बनाने हैं। रखूँ था इनके प्लेट में। और हमेशा मैं कहती हूँ कि अखबार पे कभी मत रखा करें। अखबार का जो तेल है वो जहर है, अखबार का जो इंक है वो खाने के लिए, सेहत के लिए जहर है। तो कोशिश करें कि आप बनाएं और मुझे इसका जो है रिस्पॉन्स दें। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी रेसिपी सां, वरी कंहिं कम जी, कंहिं काराइती वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, खाधो प्यार सां पचायो। तेसिताईं अल्लाह वाही।